नवंदेरो में खबर शामिल क्यों था। अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अॼु 95 जन्म ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। पीपी कारकुननि गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरे खेसि भेटा पेश कई। कारकुननि तरफ़ां क़ुरान ख़ानी जो सिलसिलो जारी आहे। नवंदेरो में अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अॼु 95 जन्म ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ नवंदेरो जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि? मेहताब कायदे अवाम से ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 95 सालगिरह जे मौके ते अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले लाड़काने तरफ़ां मज़ार जे अहाते अंदरि क़ुरान ख़ानी कई वई, जंहिंमें पीपी ज़िले लाड़काने जा अॻुवाण तोड़े जियालनि खुर्शेद जूणे जो, निसार मुराद भुट्टो, मंसूर सुमरो, अरशद राशिदी, मोहम्मद अनवर बुरड़ो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जंहिं बैदि क़ुरान ख़ानी वटि इज्तिमाही दुआ घुरी वई। सभई कारकुननि कायदे अवाम से ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरे खेसि ख़राज अक़ीदत पेश कयो। बाद में पीपी जेके अॻुवाण ऐं कारकुन तक़रीब में मौजूद हुआ उहे पीपल्स पार्टी डॉक्टर पीपल्स फोरम तरफ़ां हर साल लॻंदड़ मुफ़्त अखियुनि जी कैंप ते वञी मरीज़नि जी अयादत कई ऐं उन्हनि में लंगर जा पैकेट तक़सीम कया। जॾहिं त मुफ़्त अखियुनि वारी जेका कैंप आहे जंहिं ते सभई मरीज़ मौजूद हुया, जिन मां 700 मरीज़नि जे अखियुनि जी चकास कई वई। 200 जेके मरीज़ हुया उन्हनि जा ऑपरेशन करे उन्हनि ते लेंस पिणु लॻाया विया, जिते दवाऊं पिणु फ्रीअ में फराहम कयूं वञनि पियूं। जी नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।